गुलाम मुस्तफ़ा जतोई साहब जी ॻाल्हि पे कई त जतोई साहब मतिलबु पीपल्स पार्टी सां गॾु रहियो, भुटे साहब खे सज़ा आई, उनखां पोइ MRD जी तहरीक में उनजो तमामु वॾो रोल रहियो। ऐं हेतिरे खां पथियाड़ी में त रोल में थोरो गड़बड़ थी, जंहिंमें हिन चयो त भई हाणे माज़ी की ग़लतियां भुला दो। उनखां पोइ जेको आहे इहो सॼो सिलसिलो शुरू थियो। बहरहाल त हिकिड़ो डिघो अरसो पीपल्स पार्टी सां अटैच रहियो ऐं ज़िया हिनखे कयो पए त भई तव्हां अचो, तव्हांखे वज़ीर अज़म थो ठाहियां, त हिन तॾहिं इहो ई चयो त न भुटो लेडीज़ सां तव्हां ॻाल्हायो। इहो सॼो हिकिड़ो रहियो। पर उहो हाणे पंहिंजी जाइ ते, पर 88 पर उनखां पोइ जेको 86 में मोहतरमा आई ऐं उनजो लाहौर में थियो इस्तक़बाल, उन ज़माने में तेसिताईं जतोई ऐं पीपल्स पार्टी विच में, पीपल्स पार्टी क़यादत जे विच में विछोटियूं पैदा थी चुकियूं हुयूं। पोइ ज़ाहिर त जॾहिं 88 जो इलेक्शन थियूं त रईस वॾो गुलाम मुस्तफ़ा जतोई साहब ऐं रहमतुल्लाह बेहण साहब इहे बीठा, उनमें बेहण साहब खटे वियो ऐं इलाही सारे उन सां मार्जिन सां खटे वियो। त पोइ इहो सॼो सिलसिलो रहियो। हाणे वरी बि जेके आहिनि इहो बेहण साहब जो फर्ज़ंद ज़ुल्फ़कार अली बेहण, उतां खां मुर्ज़ा जतोई साहब बीठो आहे चूंडुनि में। त हीउ हिकिड़ो डिघे अरसे ताईं रहियो आहे। ऐं हिते पीपल्स पार्टी जो वोट रहियो आहे इलाही सारो। ऐं नौशहरे जी बिल्कुलु हिकिड़ो पंहिंजो इन सिंध जो हिकिड़ो सरसब्ज़ ऐं ख़ुशहाल पट्टी आहे। ऐं हिते जो जेको मिडिल क्लास बि चङो ख़ासो आहे, तइलीम ठीकु ठाकु आहे। उन हवाले सां हिते मतिलबु त पीपल्स उन बावजूदि सदाईं इहो जेको वेव आहे इहो पीपल्स पार्टी जी ॾे रही आहे इन जी। त हिकिड़ो दफ़ो वरी बि थिए। बहरहाल जोतोई पंहिंजे लेखे हिकिड़ी तमामु वॾियूं ज़मीनदारियूं रखण वारा ऐं हीअ शायदि हुनजी चौथी पीढ़ी आहे जेको सियासत में हिसो पियो वठे, उन ई तौर ते आहे। त ॾिसजे हाणे उन छा थी सूरत हाल बि आहे। अच्छा, ख़ैरपुर ज़िले जा ॿ तक आहिनि। हिकिड़ो त तक आहे जिते जेको सवेर प्रोग्राम शुरू में मूं चयो पिया त पीराणियूं गादियूं जेके आहिनि उहे ॿ आहिनि। ऐं मां चाहींदुमि उन ते तव्हांजो तबसरो मां असांजे नाज़रीन खे अॼु ॿुधायो त जिते सदरुद्दीन शाह ऐं पंहिंजो पीर फज़ल शाह जे विच में मुक़ाबिलो आहे। हा, इहे ख़ैरपुर ज़िले जूं बल्कि पंहिंजे सिंध जूं ॿ वॾियूं पीराणियूं गादियूं आहिनि। उन्हनि जे पाण में मुक़ाबिलो या चटाभेटी या जेको बि पाण चऊं उहो आहे। ऐं इहो वधीक शार्प हाणे गुज़िरियल 2-3 इलेक्शन्स खां पोइ, 2 इलेक्शन खां पोइ थियो आहे। अॻे बि इहो रहियो हो, पर अॻे इहो पीर साहब पागारो या उन फैमिली जा माण्हू डायरेक्टली कोन इलेक्शन में बीहंदा हुआ। 88 खां पोइ पीर साहब इलेक्शन में आयो, न त हिन जा माण्हू बीहंदा हुआ। अच्छा, जेका पीरा राणीपुर आहे इन में इहो त ख़ुदि अॻे जेको पीर अब्दुल कादिर शाह जीलानी हुयो उहो उन 70 वारे चूंड में बीठो, उनखां पोइ जेको पीपल्स पार्टी सां रहियो। ऐं पोइ हिन जा कुझु सेक्शन जेके आहिनि से ज़िया वारी 85 वारी इलेक्शन में उन सां गॾु विया। इहो सॼो थींदो रहियो। पर पीर फज़ल शाह इहो हुयो पीपल्स पार्टी जी तरफ़ां खटंदो रहियो। हाणे इहो दिलचस्प ॻाल्हि आहे त हिते इन्हनि जा जेके मुरीद आहिनि उहे ख़ैरपुर में बि आहिनि, पीरा राणीपुर जा, ऐं चङे ख़ासे तादाद में दादू में बि आहिनि, ऐं कुझु ॿियनि ज़िलनि में हूंदा पर एतिरा घणा कोन आहिनि। अच्छा, पीर साहब पागारे जो हालांकि उते जेको हुनजो पंहिंजो अबाणो ॻोठु आहे उहो पीर ॻोठु उते आहे, पर पीर साहब जा जेके वधीक मुरीद आहिनि उहे सांगढ़ या पोइ इन मीर प्रकाश डिवीज़न ते हेॾां अचनि था। ऐं उतां खां हिन जो बीहण इहो ज़ाहिर त आहे। ऐं जे नारे थर वारो जेको इलाइक़ो आहे इन में पीर साहब जा मुरीद बि आहिनि ऐं इन्हनि जा पीरा राणीपुर वारनि जा मुरीद बि आहिनि। गुज़िरियल कुझु महीननि में हिकिड़ो वाक़ियो थियो जेको फातिमा फुरडो वारो थियो। उन जे करे इन पीरा राणीपुर वारे इन ते थोरा उन ते जेको थींदो आहे पब्लिक ओपिनियन में उहे कुझु छंडा पिया। उहे हाणे ॾिसूं हुनखे माण्हू कीअं था उहे ॾिसनि। त अच्छा, पर मूं न ॿुधो आहे त कैंपेन जे दौरान इहा ॻाल्हि पंहिंजो GDA जा अॻुवाण को उन मामले ते ॻाल्हाईंदा हुजनि। इहो इतफ़ाक़ आहे त उन इलाइक़े जो जेको सभ खां वधीक जेको मतिलबु आहे पंहिंजो जेको इको कंदड़ जेको तव्हांजो मामिलो हुयो। ऐं पर असुल में पीर साहब पागारे वारा इहो उन लेवल जूं शयूं मुंहिंजे ख़्याल में खणंदा बि कोन्हनि जेको मूंखे जेका ॼाण आहे। ॿियूं त जेके बि अटकलूं सटकलूं जेके थींदियूं आहिनि पाण वटि पीर वॾेरा कंदा आहिनि उहे पंहिंजी जाइ ते हूंदियूं, पर हीअ उन पब्लिकली उनखे वञी जीअं माण्हुनि वञी ख़िताब करणु ॻाल्हाइणु या
कंहिंजी प्राइवेसी में अहिड़े नमूने सां घिड़ण वग़ैरह इन टाइप जूं शयूं घटि कंदा आहिनि, मतिलबु जेसि ताईं मूंखे ज़हन में अचे थो त उहो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, उन करे उहो न बणियो हूंदो। पर भले हिकिड़ो ओॾी महिल त चङो ख़ासो पंहिंजे सिंध में थी वियो न, सॼो चङो ख़ासो गोड़, मे बी उनजो इम्पैक्ट एॾो न बि अचे, इहो ठीकु आहे। हूअं ओवरऑल मतिलबु त हिते घणे भाङे त इहो ई आहे त जेको पीरा राणीपुर वारा आहिनि इन्हनि जो हिकिड़ो रहियो आहे माज़ी में चङो ख़ासो। अगेन उते ॿियूं जेके धुरियूं आहिनि, पर गुज़िरियल भेरे सदरुद्दीन शाह साहब पाण कैंपेनिंग कोन कई, हुनजे पुटु इस्माइल शाह कई हुई, साईं पंहिंजो ऐं पीर पागारे जो पुटु राशिद शाह कई हुई। हिन भेरे पीर पागारो त उते नज़र था आहिनि, पर पीर सदरुद्दीन शाह उते पाण कैंपेन कनि पिया ऐं काफ़ी हुन मोबिलाइज़ेशन कई आहे। हीउ पहिरियों दफ़ो आहे जो सदरुद्दीन शाह पंहिंजे तक जे हिसाब सां कनि। हूअं त अॻे पीर साहिब जे बिहाफ ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके उम्मीदवार बीठल हूंदा हुआ उन्हनि जी हिमायत करणु वेंदा हुआ, पर हिन भेरे उहो रोल जेको आहे राशिद शाह कनि पिया। जीअं मिसाल तौरु लाड़काणे ॾे जेका आहे जेका GDA जा अॻुवाणनि जी हिमायत करण लाइ राशिद शाह साहिबु आहे, पीर सदरुद्दीन शाह साहिब जो फोकस पंहिंजे तक ते आहे। हा, हिन भेरे ओवरऑल जेकॾहिं ॾिठो वञे त पीर पागारे जा जेके बि फैमिली जे माण्हू आहिनि उन्हनि बाक़ी जेके बि तक आहिनि पंहिंजे सिंध में उते उन्हनि को घणो को दिलचस्पी न ॾेखारी आहे। उन्हनि वधीक कॉन्सनट्रेट इन ते कयो आहे त भई पहिरीं जेको आहे हिते वारी असीं पंहिंजी का सीट त ठाहियूं। ख़ैरपुर जो हिकिड़ो ॿियो तक आहे, टाइम थोरा 204 आहे ख़ैरपुर जो, ऐं उते दिलचस्प सूरत हाल इहा थी आहे जो हिन भेरे मौज़म अब्बासी दरिया क्रॉस करे उते अची बीठा आहिनि। अब्बासी ख़ानदान कॾहिं बि उते इलेक्शन न विड़ी आहे, पर हिन भेरे मौज़म अब्बासी साहिबु उते अची बीठा आहिनि। हा, हिन पासे अब्बासियुनि जा वोट बि आहिनि, छाकाणि जो इहो लाड़काणो ऐं ख़ैरपुर दरिया विच में, ऐं त जेको पाण सिंधी में चवंदा आहियूं दंगाई ज़िला आहिनि, हिक ॿिए खे वेझा लॻनि था, त उहो हिकिड़ो असर रसूख़ उन्हनि जो रहंदो आहे। पर इम्पॉर्टेंट इहो आहे त हीअ अब्बासी खे हिते कहिड़ी ज़रूरत पई जो हिते आया, इन खां हटी करे त भई ठीकु आहे जेकॾहिं लाड़काणे में आहे उते उन्हनि कयो पए। उन में रुॻो हिकिड़ी शइ जेका थिए थी, जेको चई लाड़काणे में बि त एक्सपेंड कयो अथऊं न, अॻे हिकिड़ी PS जी सीट ते बीहंदा हुया जेका शहर वारी हुई, हाणे शहर वारी सीट सां गॾोगॾु PS 11 थी आहे उहा, ऐं हुन सां गॾु PS 12 ते बि बीठा आहिनि, बाकराणी वारी जेका सीट आहे। हा, तंहिंजो मतिलबु हिकिड़ो नओं प्लेयर हुन इंट्रोड्यूस करायो आहे, उनजो नालो आहे मौज़म अब्बासी जो नंढो भाउ काज़िम अब्बासी साहिबु। ॾिसो, उनजो मतिलबु इहो थियो त शायदि सिंध में पाण वटि इहा हिन भेरे अकेली फैमिली आहे जंहिं पंहिंजे पाण खे सियासी तौर ते एक्सपेंड करण जे लाइ उन तौर ते ॾेखारियो आहे, त इहो आहे। ऐं हिन में इन मौज़म अब्बासी हिते ख़ैरपुर में चूंडण खां अॻु में केतिरनि ई मौक़नि ते जेको आहे सो ईंदो रहियो आहे, ऐं उनजूं कुझु शयूं मीडिया में छपियूं रहियूं जेके राज भाग थींदा आहिनि इन में, त हाणे ॾिसे त उनजो केतिरो बीहे, पर ऐं सम्झा रिफ्लेक्शन हुनजो वधीक उते ईंदो त जेको थींदो न भई ठीकु आहे इहो वोटनि जी एक्सचेंज वग़ैरह, पर उते बि लाड़काणे में को गुंजाइश कोन थी लॻे जो पीपुल्स पार्टी सां हिकु डील कनि, किथे को रिलीफ वठनि, उहो को मूंखे कोन थी नज़र अचे। पर ॾिसे हिकिड़ो मुक़ाबिलो दिलचस्पु आहे, हिते हिन जी एंट्री वधीक दिलचस्पु आहे। अच्छा, हाणे एंट्री जो जेको तव्हां पर्सपेक्टिव ॿुधायो, उहो पर्सपेक्टिव ॾाढो इंट्रस्टिंग आहे। कल्ह बि वेंदे वेंदे उन ते तबसरो कयो हुयोसीं, ही मतिलबु जिते जंहिं बिरादरी जा वोट हुजनि, जीअं कल्ह पावरनि जे बारे में ॻाल्हायोसीं त कीअं पावरनि जेको आहे पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु कयो जेकाबाद वारी तक ते, गढ़ी खैरे वारे तक तां PS 3 जेका आहे उते पंहिंजे औरंगज़ेब पावर जी सीट लाइ हुननि दादू में जेका पावर बिरादरी जो लिवरेज आहे उन खे इस्तेमालु कयो ऐं उहो उते वरितऊं। ईअं हाणे अब्बासी जिते अब्बासियुनि जो मिसाल तौरु हुआ, जीअं तव्हां चओ था त उहो ही बिरादरियूं ऐं ख़ुदि जेको तव्हां थरपारकर जे बारे में ॻाल्हायो पिए त जीअं मेघवाड़ जेको आहे उहो पिया थियनि, ऐं अॻे ते इहो हूंदो हुओ शेड्यूल कास्ट लफ़्ज़ इस्तेमालु थींदो हुयो। हाणे उहो मेघवाड़नि सां, भीलनि सां, मालियुनि सां, कोली कोलियनि सां, इहो जेको बिरादरीज़म ऐं इहो पियो थिए, तव्हांजे ख़्याल में इहो मजमूई तौर ते उनजा उहो छाकाणि टाइम घटि आहे, पर इन ते पाण हिकिड़ो ख़ासि प्रोग्राम कंदासीं, बसि जस्ट तव्हांजो कमेंट खपे। असल में इहो मुशरफ हिनखे इंट्रोड्यूस करायो ऐं उनखे नतीजे मतिलबु जेके सियासी फ़िक्री नज़रियाती अहिड़े क़िस्म जूं शयूं उन्हनि खे पोइ ते उछलाइजे, उन ते आहे ज़ाती जेके शयूं आहिनि, ज़ाती मामला, ज़ाती तालुक आहे, राजभाग जंहिंखे चइजे थो, उन ते वापसि आणिजे। हीअ अगेन पोइ ते वञी जेको पाण 50s वारे ज़माने में जेका हिकिड़ी पॉलिटिकल ऐं पाण में जेको तालुक हुयो सियासी माण्हुनि जो,
ही उते बीहारण जी ॻाल्हि आहे।